नाज़रीन, कदकोट में आशूरे जो ॾिहाड़ो अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। कदकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मातमी जुलूस बरामद थी चुका आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कदकोट मां मराठी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीराणी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मुल्क के बेन शहरन जियां कंदकोट में भी 10 मुहर्रमुल हराम इंतहाई अक़ीदत और एहतराम से मल्हायो पियो वञे। हर तरफ या हुसैन लब्बैक या हुसैन जो जो सदाऊं आहिनि उहे बुलंद थी रहियूं आहिनि। हिन वक्त कंदकोट के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 10 खां वधीक मातमी जलूस जेके आहिनि उहे बरामद थी चुका आहिनि। हिन वक्त मां मौजूद आहियां कंदकोट के गोलीमार रोड ते, जितां इमाम बारगाह लाल शाह जो जेको मातमी जलूस है वो बरामद थी चुका है। हिन मातमी जलूस में सवें अज़ादाराने हुसैन जो जेके हुसैन आहिनि उहे शरीक आहिनि। उहे नुआ ख़वानी ऐं मातमदारी जेके आहिनि उहे करे रहिया आहिनि ऐं मातमदारी दौरान जेको आहिनि करबला जे शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश करे रहिया आहिनि। ही मातमी जलूस जेको आहे पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां आहे, जॾहिं त ॿिया जेके मुख़्तलिफ़ मातमी जलूस आहिनि उहे बि पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां आहिनि। हिन वक्त जेके अज़ादार आहिनि उहे मातम करे रहिया आहिनि ऐं हिन मातमी जलूस में सवें जेके अज़ादाराने हुसैन आहिनि उहे शरीक आहिनि। ऐं ॻाल्हि कई वञे सबीलनि ऐं नंगर न्याज़ जी, त मुख़्तलिफ़ जगहनि ते जेको आहे सबीलनि ऐं नंगर न्याज़ जो जेको बंदोबस्तु आहे उहो पिणु कयो वियो आहे। ॻाल्हि कई वञे सिक्योरिटी इंतज़ामनि जी, त सिक्योरिटी जा इंतज़ामात जेके आहिनि उहे पुलिस ऐं रेंजर्स जे तरफ़ां इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। ऐं पूरे ज़िले मां जेको आहिनि 48 मातमी जलूस जेके आहिनि उहे बरामद थी चुका आहिनि, जंहिंमें 10 इंतिहाई हसास ऐं 38 हसास जेके आहिनि उहे जलूस करार ॾिना विया आहिनि। जॾहिं त सिक्योरिटी के हवाले से 3060 पुलिस एहलकार जेके आहिनि उहे हिन पूरे ज़िले में जेको आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। जॾहिं त ही जेके मातमी जलूस आहिनि उहे मुख़्तलिफ़ पंहिंजे रिवायती रस्तनि खां रवां आहिनि, जेके शाम जो तक़रीबन 4 खां 5 वॻे दरगाह वदे शाह गाज़ी जेके आहिनि उहे पहुचंदा, उते मजलिस अदा मुनक़द थींदी, जंहिंखां पोइ जेको आहे ही मातमी जलूस जेके आहिनि उहे इख़्तिताम पज़ीर थींदा। ॻाल्हि कई वञे ज़ख़्मी अज़ादारनि जी, त ज़ख़्मी अज़ादारनि जे लाइ सिहत खाते ऐं मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि तरफ़ां जेको आहे जगह जगहनि ते मेडिकल जेके कैंपूं आहिनि उहे पिणु क़ाइमु कयूं वयूं आहिनि। जी गुलाम रसूल, जी महिरबानी।